नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे भिटाई पब्लिक हाई स्कूल में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि पारां सुणा तू न वञ लाड़ पखो मां झलंदुसि, जीअं सिंध वारा जीअं हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो हुजां, होज मालो समेत ॿियनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणे ख़ूब दाद हासिल कयूं। स्कूली शागिर्दनि पारां अलामती घोट कुंवार वारो टेबलो पिण पेश कयो वियो। स्कूली शागिर्दनि में क़ौमी सकाफ़ती रांदि मल जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया। स्कूली शागिर्दनि पारां हथ में ॾेई इंसानी ज़ंजीर ठाही वई। तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल काज़ी एज़ाज़, शहबाज सहतो, फहद हुसैन हसबाणी, रजब लाखो, सदाम मला समेत ॿियनि चयो आहे त असांखे पंहिंजी सकाफ़त सां तमामु घणो प्यार आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब सां सुञाणियूं वेंदियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त सदियुनि खां पुराणी आहे। हिन काइनात में क़ौमूं पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब सां सुञाणियूं वेंदियूं आहिनि। सदाईम करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। जीअं त असीं अॼु कल्चर जे प्रोग्राम भिटाई पब्लिक हाई स्कूल कंडियारो में मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें ॿारनि मुख़्तलिफ़ परफॉर्मेंस कई ऐं असीं सकाफ़त इन करे उजागर था कयूं त असांजी नई जनरेशन खे ख़बर पए त असांजी सकाफ़त छा आहे। सकाफ़त ॾियारी मल्हाइण सां असांजी सिंधी टोपी ऐं अजरक जो मान वधियो आहे ऐं प्लस में असांजी ॿियनि क़ौमुनि बि असांखे सपोर्ट कंदियूं कल्चर डे हवाले मल्हाइण सां। असीं अवामी आवाज़ न्यूज़ चैनल जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे भरपूर कवरेज ॾिनी आहे पंहिंजी असांजे कल्चर डे हवाले सां। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं अवामी आवाज़ न्यूज़ अवामी आवाज़ जा जंहिं असांखे कल्चर डे जे हवाले सां हेॾी कवरेज ॾिनी आहे। त अॼु असां भिटाई पब्लिक हाई स्कूल कंडियारो में निहायत जोश ऐं जज़्बे सां सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, जिते नंढड़ा वॾड़ा ॿार पंहिंजे सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां रक़्स करे रहिया आहिनि ऐं झूमी रहिया आहिनि ऐं सिंध सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ जा जिन असांखे कवरेज ॾिनी ऐं हू पंहिंजो वक़्तु कढी करे असांजे इदारे में आया ऐं असांजो मान मथां कयूं। तूं छा वणंदे तूं वञ, तुंहिंजी थञ में अनु न आहे हिन धरतीअ जो। मां उन्हनि माण्हुनि खे अॼु चिटे ऐं वाज़े तौर ते ॿुधायां थो जेके सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं करे रहिया आहिनि ऐं सिंधियुनि जे माण्हुनि खे चई रहिया आहिनि त उहा सिंधियुनि जी न आहे। यादि रखी छॾियो, हे सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे, हिननि जो देश आहे ऐं देश जा धणी आहिनि ऐं हिन धरतीअ खे प्रमोट करणु ॼाणनि था, हिन सकाफ़त खे मल्हाइणु ॼाणनि था। हिन सिंधियुनि जी शायदि तव्हां ग़ैरत न आहे ॾिठी ऐं तव्हां शायदि नावाक़िफ़ आहियो। होशियो जहिड़े दिलेर माण्हू, दोदे जहिड़े बहादुर इंसान ऐं उन्हनि सचियल लीडरनि खां जेके सिंध सां अॼु बि सचा आहिनि। अॼु सिंध जो हर ॿार, हर पोड़ो, हर नौजवान हिन सकाफ़त में इहो ऐलान करे रहियो आहे त सिंध सिंधियुनि जी आहे ऐं सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं कंदड़ उन्हनि माण्हुनि खे असां चिटे ऐं वाज़े तौर ते चऊं था त सिंध जे ऐं असां अॼु अवामी न्यूज़ जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे स्कूल भिटाई पब्लिक में अची करे असांखे कवरेज ॾिनी। थैंक यू। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त असां अॼु भिटाई पब्लिक स्कूल कंडियारो शहर जे कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं, सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें तमामु घणो ॿारनि जो शोर ऐं ॿारनि खे तमामु घणी ख़ुशी आहे। असां तक़रीबन महिरबान आहियूं अवामी न्यूज़ जा जन अची असांजे मथां अची असां वटि ऐं असांजो मान मथां कयो। अवामी न्यूज़ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे नंढे कंडियारो जहिड़े शहर में कवरेज ॾेई करे असांजो मान मथां कयो आहे। अॼु जो जेको असां प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे स्कूल भिटाई पब्लिक हाई स्कूल कंडियारो में मल्हाए रहिया आहियूं। हीउ प्रोग्राम मल्हाइण जो हिकिड़ो मक़सदु तइ थियल आहे असांजो, उहो इहो त जेका असांजी पुराणी एकता वारी ऐं पुराणी तहज़ीब आहे उन्हनि जे बारे में आगाही ॾियणु। जेको जदीद दौरु हले पियो तक़रीबन पंहिंजी तहज़ीब असीं विञाए वेठा हुआसीं। असीं शुक्रगुज़ार आहियूं सरबराहनि जा जिन असांखे एकता ॾियारे जो तोहफ़ो ॾिनो आहे। जीअं हर साल असीं ईद मल्हाईंदा आहियूं, अहिड़े तरीक़े जी असां एकता जी ईद हर हंधि, हर स्कूल, हर शहर, हर ॻोठ में मल्हाए रहिया आहियूं। ऐं वरी शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ वारनि जो जिन असांखे कवरेज ॾिनी। स्कूल में अची इन अटैच कयो आहे। असां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं इन एकता वारे ॾींहं खे। असां सभई नंढड़ा ॿार भिटाई पब्लिक स्कूल में ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं एकता जो ॾींहुं। अमानी ज़िंदाबाद, अमन ज़िंदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।